नाज़रीन, बदीन खां ख़बर शामिल कंदासीं। अल्ताफ़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ऑफ सिंध जे सॾ ते बदीन हाईवेज़ खाते जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर सईद अहमद बुलेदी ऐं क्लर्क मेवो ख़िलाफ़ हाईवेज़ ऑफिस बदीन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाज में ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ ठेकेदारनि वॾे अंग में शिरकत कई ऐं सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते ठेकेदारनि नेशनल प्रेस क्लब बदीन जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त हाईवेज़ खाते में करप्शन ऐं मन पसंद माण्हुनि खे नवाज़ण जो सिलसिलो जारी आहे। हुननि चयो त एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर सईद अहमद बुलेदी ऐं क्लर्क मेवो मुबैना मिली भगत सां पंहिंजनि वेझनि माण्हुनि खे ठीका ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त ॿियनि ठेकेदारनि खां कॉल डिपॉज़िट वठी खेनि 7 महीना इंतज़ारु करायो वियो ऐं बाद में साॻिया टेंडर ॿियनि माण्हुनि जे नाले ते जारी कया विया। एहतिजाज कंदड़नि चयो त अहिड़ी नाइंसाफ़ी सबबि ईमानदार ऐं हक़दार ठेकेदारनि में सख़्त बेचैनी पखिड़िजी वई आहे। हुननि मुतालबो कयो त समूरे मामले जी शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।